सिजावल ज़िले जे मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलनि में केतिरे वक़्त खां वठी मुक़ररु थियल सेक्रेटरियुनि खे हिक ई वक़्त ते मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलरनि जूं इज़ाफ़ी चार्ज ॾेई हर महीने करोड़ें रुपयनि जी मुबैना मेगा करप्शन करण जो इंकशाफ़ थियो आहे। ज़रियनि खां मिलियल ॼाण मूजिबि अक्सर यूसी सेक्रेटरी कराची, हैदराबाद समेत ॿियनि शहरनि में रहनि था, जेके पंहिंजे यूनियन ऑफ़िस बि नथा अचनि। उन्हनि पारां पंहिंजा फ्रंटमैन मुक़ररु करे ऑफ़िस जो कार वहिंवार हलायो पियो वञे, जंहिं सबबि अवाम रिहाइश, डेट बर्थ सर्टिफिकेट समेत ॿियनि ज़रूरी जाइज़ कमनि खां महरूम आहे। जॾहिं त फ्रंटमैननि तरफ़ां जाइज़ कमनि तां मुबैना रिश्वत जा पैसा वठी अवाम खे ॿिन्ही हथनि सां फुरे लुटियो पियो वञे, जॾहिं त मुख़्तलिफ़ यूसीज़ में डिघे वक़्त खां वठी को बि तरक़ियाती कमु नाहे करायो वियो। उन सिलसिले में ह्यूमन राइट्स जस्टिस एंड डिफेंस ऑर्गेनाइज़ेशन ज़िले सिजावल जे कोऑर्डिनेटर एहसान मेमन पारां एडिशनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट सिजावल खे लिखत में क़ानूनी दरख़्वास्त ॾेई ज़िले जे समूरनि यूनियन काउंसिलरनि ते मुक़ररु सेक्रेटरियुनि बजेट ऐं हाज़िरीअ जा तफ़सील तलब कया विया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची